जी दोस्तों, हाँ मैथमेटिक्स जो पहिरियों पोर्शन है वो असां यूट्यूब ते चैनल ते रखियो आहे, उहो अवां ॾिसी सघो था। हाँ हे जो मैथमेटिक्स जो 3 नंबर प्रॉब्लम आहे उन में चए थो इफ़ 5 लीटर्स आर पुट डाउन इन 5 बकेट्स हाउ मच विल कंटेन फॉर 1 बकेट। ठीक है दोस्तों, तो हाँ जेकॾहिं असांजे दोस्तों 5 बकेट्स आहिनि। ठीक है दोस्तों, छा आहिनि असांजो 5 बकेट्स आहिनि, उन में असां जेको आहे सो घणो थो अचे, जेको आहे सो लीटर जेको आहे सो आयल आहे या जेको कुझु बि आहे उहो घणा था अचनि दोस्तों, असांजा 15 लीटर था अचनि। ठीक है दोस्तों, 5 बकेट्स के अंदर दोस्तों जेकॾहिं असांजा 15 लीटर अचनि था त पोइ जेको आहे सो असांजा हिकु बकेट जे अंदरि घणा लीटर ईंदा। ठीक आहे दोस्तों, त हाणे इहो त हिकु सिंपल जेको आहे सो चाइल्डिश जेको क्वेश्चन पुछियो वियो आहे। त हाणे असां छा कंदासीं त 15 खे असां सिंपली जेको आहे 5 सां वंड कंदासीं त असांजो जवाबु छा ईंदो 3 लीटर ईंदो। ठीक है दोस्तों, तो हाँ एक बकेट के अंदर दोस्तों घणा लीटर इंदो जेको आहे सो आयल जेको आहे सो मिल्क हुजे आयल हुजे जेको कुछ हुजे वाट एवर। तो हाँ असो एक बकेट के अंदर जो है दोस्तों असांजा 3 लीटर ईंदा। ठीक है दोस्तों, हाँ उन खां पोइ जेको आहे सो कुछ जीके जा जेके सवाल आहिनि जेके दोस्तनि असां सां शेयर कया आहिनि। हाँ उन में चए पियो करेंसी ऑफ जापान। हाँ जेको असांजो जापान कंट्री आहे जेको असांजो छा आहे आइलैंड कंट्री आहे जेको आर्चिपीलागो आहे। हाणे आर्चिपीलागो असां उनखे चवंदा आहियूं माना उहो कंट्री जेको आइलैंड्स ते मुश्तमिल हुजे, माना उहो मुल्क जेको असांजो आइलैंडनि जो ठहियलु हुजे, जेको ॿेटनि जो ठहियलु हुजे, असां उनखे छा चवंदा आहियूं आर्चिपीलागो। ठीकु आहे, त हाणे जेको असांजो जापान कंट्री आहे उन जेका करेंसी आहे उन छा आहे नालो छा आहे, उन करेंसी नालो आहे येन। ठीकु आहे दोस्तों, त हाणे जापान जी करेंसी नालो येन आहे। उन खां ॿियो छा आहे वेयर इज़ द हेड क्वार्टर ऑफ पाकिस्तान नेवी। ठीकु आहे दोस्तों, हाणे जेका पाकिस्तानी दोस्तों जेका नेवी आहे उनजो हेड क्वार्टर किथे आहे, त हाणे पाकिस्तान नेवी जो दोस्तों जेको हेड क्वार्टर आहे उहो आहे असांजो इस्लामाबाद में। ठीक है दोस्तों, हाँ उन खां पोइ छा असांजो नेटो इज़ अलायंस ऑफ। हाणे दोस्तों जेको असांजो नेटो आहे जेको हिकु छा असां हिकु नेटो जेको आहे हिकु इत्तेहाद आहे कंट्रीज़ जो। हाणे हे जेको नेटो शुरू में ठहियो जेको ठहियो हिन जे ठहिण जो जेको मक़सदु हुयो माना हे जेको रशिया जे ख़िलाफ़ु हिकिड़ो इत्तेहाद ठहियो हुयो। हाणे उहो जेको नेटो आहे उहो अलायंस त आहे पर उहो छाजो अलायंस आहे, हाणे हे जेको असांजो नेटो आहे इहो मिलिट्री अलायंस आहे, माना मुख़्तलिफ़ मुल्कनि जे फ़ौजुनि जो हिकिड़ो अलायंस आहे। त हाणे हे जेको नेटो आहे असांजो मिलिट्री अलायंस आहे। ठीक है दोस्तों, हाँ उन खां पोइ छा आहे इंजील किताब किस नबी पर नाज़िल। हाँ जेको इंजील किताब आहे उहो कहिड़े नबी ते नाज़िल थियो। ठीक है दोस्तों, हाँ सब खां पहिरां दोस्तों ख़बर आहे तव्हांखे तौरेत हुयो, पोइ उन खां पोइ इंजील तौरेत हुयो, उन खां पोइ ज़बूर हुयो, उन खां पोइ छा आहे असांजो इंजील आहे। हाणे इंजील जेको असांखे नाज़िल थियो उहो थियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो हुयो। ठीक आहे दोस्तों, हाणे ॿिया बि कुझु जीके जा सवाल आहिनि उहे असां शेयर कयूं था।